अस्सलाम वालेकुम। मैं मनसिदी मिठवर बाबा आला शाबदराटी भेटाई जिन जा बैट हिक खर टे बैट बाज़ी पार्ट नंबर 37 मुरतब मोहम्मद सिद्दीक मिठवर बाबा आला। तारू टरियो वञनि नंढा वॾा वावड़ा। तारू तरियो वञनि नंढा वॾा वावड़ा। है बिरिया उतारनि करा खरा मठनि मोलिया। ओॾिया ओॾो घणो कहिड़ा करी सॾ वियो डाटा जे दर ते लंघा लाहे लॾ। ॾुठ घणाई कने हुन ओर नही पंध जो सदा खाओड़नि परे सुजन पेचरा। अंगण आया न सहा वेठी घर घुरां मुंह मुक़ाबिल सिपरी पसियोटी पचां। वार न सहा विच में अञा डर रे मियां मयां घुरां मज घरां पिरीअ विझा पेट में। मोहबत पाए मन में रंधा रोड़िया जन तन जो सराफन अण तोरो अगायो। वेचारा वा डोड़ सदा शाकर सूर सीन ताणी न मठे टोड़ ओरे कनना सुरो। वडीन ता वेहो न त वठियो वाट वऊं तूं हीअ टनी जो ॾेह काटी जनी हथ में। मां न पुछंदई सिपरी चिट में चिटारेज छॾ काई कच्छ खे कूड़ मकमाएज वखर विहाएज सभु सोडागर सच जो। वॾा वण वणकार जा जट चटूं चूंगारीन शीशा लैल गुलाब जा छपर छाटारीन मंज़लूं मयन जूं मज़दूर खे मारीन जेॾियूं जियारीन रहन रात बंभोर में। मिठाया मिठो घणो कड़ो नाहे कलाम सुको टोए सलाम पिरियां संडे पार जो। वारो वञनि था सेन तुंहिंजा ससुई अहिड़ा ॿारो चा कीन लंडीअ के ॿिया। अॼु पुण वायूं कन वणझारा वञण जूं हलण हारा सिपरी रूआ ता न रहनि। आऊं झलींदी केतिरो आयल साम्हूं ॾिन पग छोड़े जे विढा ॿेड़ा ॿार में। मुखी संडे मट में को जो ज़हर ज़रो पिनरी पोशीडन खे पीअड़ो कोन परो। थियनि खप खरो घोट गिॾी घर आया। अचनि सिड़ उपारिया मठनि मुहाणा मीर से सरन तुंहिंजे सीर से पार लंघाई पहीड़ा। उने मां उकारी हाडी ॾेई हट ते दिलासो डोसमूं कामिल थिए में कुवट संडी साड़ सठ हली पसां हुज़ूर में। माए वलाटी मोटिया था टड़ीन तवारीन वायूं वणझारनि जूं जीअ खे जियारीन खिलियो खीकारीन जनी सेन सलामत आया। अमुलो आसारी पेई भूरी भगई जान ॿई अध हथ करे सिरी सराफन वांग टाटूं टियां सॼो कराई सेघ में।